मुक़्तदा व अला आलिहिल मुज्तबा अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां सोने नबी जा आशिक सोने साईं ते दुरूद शरीफ पढ़े। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सबसे पहले मशीयत के अनवार से हुजूर साईं जी आशिकन जा चप चोरन बाकिन ते मयार कानी। सबसे पहले मशीयत के अनवार से नक्श रूए मोहम्मद बनाया गया, फिर उसी नक्श से लेके ताबानियां बज़्म कौनो मकां को सजाया गया। देखो हशर का मुझे क्या डरे कासिम, मेरा आका है वो मेरा मौला है वो जिनकी झोली में जन्नत सजाई गई। चैतो बनाई अल्लाह ने क्या सोनी सूरत मोहम्मद की, हुई आशिक वो जिसने देख ली सूरत मोहम्मद की। चैतो कमाल हुस्न यूसुफ पर फकत आशिक जुलेखा थी, खुदा की खुदाई जिस पे आशिक हो वो सूरत है मोहम्मद की। चैतो मुसलमानों को जब जन्नत के दरवाजे पे रोका जाएगा, हुक्म होगा कि जाने दो ये उम्मत है मोहम्मद की। अज 18 जनवरी 2025 17 रजबुल मुरज्जब 1446 हिजरी गोठ जीवन खान कोलाची में पंहिंजे बिरादर मोहतरम हजरत मौलाना अब्दुल समद कोलाची जी हुक्म जी तामील कंदे तव्हां दोस्तन जी ज़ियारत जो मौक़ो नसीब फरमाए। स्टेज ते असांजो प्यारो भा हजरत मौलाना साईं मोहम्मद यूसुफ बिरोही साहब मौजूद आहिनि ऐं वरी ॿिया बुजुर्ग भी मथो इंशाअल्लाह ईंदा। मौलाना अब्दुल समद भी होशियार आहे, सिज जे साम्हूं ठाहे जीअं मौलवी साहब जल्दी जल्दी गरम थी। मां भी इंशाअल्लाह ताला मदीने जे मीर जो मेराज बयान थो करण घुरां। ऐं ॿुधी छॾियो, जीवन कोलाची वारो घोटकी वारो मेराज सभिनी नबियन खे थियो आहे, पर धरती ते महबूब मोहम्मद खे रब अर्शन ते घुरायो। सुभान अल्लाह ढरिया गूंजण खपे, हुजूर जा दीवाना ॻाल्हाइनि। सभिनी नबियन के मेराज थियो इम्तिहान की सूरत में, असांजे पाक मोहम्मद करीम के रब मेराज करायो आहे इनाम की सूरत में। चओ न सुभान अल्लाह। ऐं जेड़े साल में पाक मोहम्मद मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब अर्श ते घुरायो ऐं मुझे महबूब के उन साल में दुख भी ॾाढा मिलिया। हिक त मदीने जे मीर जी प्यारी घरवारी अम्मा खदीजतुल कुबरा जेका सोहणे जे दुख ने सुखन जी साथियाणी ही, उहा भी दुनिया मुझो हली वई त महबूब के ॾाढो सदमो थी। नबी साईं की अम्मा खदीजतुल कुबरा ॾाढी प्यारी ही। चओ न सुभान अल्लाह। पाक मोहम्मद अरबी जा दीवानो इमामुल अंबिया सवा लख नबियन जे ताज नबी ते कलमे पढ़ण वारो एक दफे हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काडो सफर तो मोटिया। सजन घर बिस्तरे ते सुता पिया, हिकड़ी औरत घर में आई। अम्मा आयशा सिद्दीका के चवे थी, आयशा कि जी
जे कुर्बान वञा तुंहिंजो घोट मोहम्मद अरबी काॾे वियो अम्मा साईं फरमाए थी कुर्बान वञा मुंहिंजो सोणो आराम में कॾो सफ़र तो मोटिया आहिनि थकियल आहिनि निमाज़ ते उथंदा असां बि सफ़र ते वेंदा आहियूं घर जे भातियुनि खे झलींदा आहियूं उथार जो न निंड न फिटाइजो मर को अचे तो उनखे विहारे पर हे 1.25 लख नबियनि जो ताज चओ न सुभान अल्लाह हे पाक मोहम्मद मीरा जे नबी जे सदके रब जोड़ियो ही जहान आ संजन जे कन ते आवाज पहुतो असां पंहिंजी ॻाल्हि था कयूं तव्हांजी न तव्हां कोलाची सखी हूंदो ही कपिड़ो ही ॾिनल हूंदो साईं मोहम्मद यूसुफ महिमान आयो अंदरों ॾिसे थो पर मजाला जो कपिड़ो परे करे बर टपी वञे ॿिए जे कंध में पवे महिमान नसीबन वारे ॾे ईंदो आहे चओ न सुभान अल्लाह ऐं महिमान जॾहिं ईंदो अथव पंहिंजो नसीब गॾु खणी ईंदो अथव उन जे सदके मीज़बान बि भलो खाईंदो आहे चओ न सुभान अल्लाह हुआ दाल ऐं बटालू ते गुज़ारो पर मेहमान ईंदो त बरादर मुर्गी छो त ॿी त मुल्क में शइ हली बहरहाल मां अर्ज़ कयुम नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी कन ते आवाज़ पहुतो संजन उथी आया चओ न सुभान अल्लाह संजन उथी जो आया त पंहिंजी रहमत वारी चादर कुल्हनि मुबारकनि खों लाथई कहिड़ी चादर जे चादर जो ज़िक्र रब क़ुरान में कयो फरमाया अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल सुभान अल्लाह सफ़ा ढरी थी विया मानी तहां खा दिया मां वॾो सफ़र कयो त मुझे ॿुधाईंदो मां त हैरान थी वेंदो पर अल्लाह पहुचायो आहे सुभान अल्लाह उन पाक मोहम्मद मीर पंहिंजी मुज़म्मिल वारी चादर लाहे मदीने जे मीर मुझे मिठे मोहम्मद करीम उन औरत खे पंहिंजी चादर ते विहारियो अमड़ आयशा सिद्दीका मोमिनन जी अम्मा थी फरमाए मां हैरान थी वियुमि ही औरत केर आहे जंहिंखे नबी से पंहिंजी चादर ते विहारियो आहे वरी चादर ते विहारण खां पोइ मुझे साईं फरमाए आयशा फरमाए जी मुझा साईं फरमाए जे ख़बर घर में का भाॼी का सुठी कोन्हे तो सुठी भाॼी तैयार करनि मेहमान जो इकराम सुठी भाॼी तैयार थी वई मानी बानी तैयार थी वई मदीने जे मीर मिठे मोहम्मद करीम जा परवानो उन औरत मानी भी खाधी ऐं मुझे महबूब नबी फरमाए आयशा जी मुझा सोना जी मुझा दिलबर नबी फरमाए के कपड़ा बपड़ा घर में रखल थी त कपड़ा देस जे कपड़ा को नथी त मां मोहम्मद जी चादर दई छॾेस ए नबियन जो नबी थई सोहणे जो सरदार थई 1.25 लख नबियन जो ताज थई जीवन कोलाची वारो सखन जो सरदार थी जे मोहम्मद जे दर ते को मेहमान अची वेंदो हो हुजूर उन खे नवाज़े छॾींदा हा चओ न सुभान कपड़ा भी वरी जॾहिं इहा औरत नबी से को मोकलाए साईं जन जी अखियुनि मां ॻोढ़ा पी वहनि पिया फरमाए आयशा कुछ पैसा थी त इहे बि पैसा भी ॾिनऊं जीअं मोकलाए पई जीअं वञे पई साईं जन जी दीद हेॾे होॾे न पई थिए ॾिसनि बि पिया त रोइनि पिया अमड़ आयशा सिद्दीका फरमाए थी मां हैरान थी वियुमि इहा औरत केर आहे जंहिंखे नबी से हेॾो इज़त सां नवाज़ियो पोइ बि ॾिसनि था रोइनि था पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का आयशा फरमाए थी मां पुछण जो इरादो कम एतिरे ते महबूबन फरमाया आयशा निमाज जो टाइम थी वियो मां मोहम्मद निमाज ते वञा थो साईं निमाज ते हलिया विया निमाज पढ़ण खां पोइ साईं असर जी निमाज हुई वाक़ियो अचे थो असर खां पोइ साईं मगरिब जे इंतज़ार में वेठा मगरिब पढ़ियूं वरी इशा जी निमाज पढ़ियूं इशा निमाज पढ़ण खां पोइ मुंहिंजो सोहणो हबीब मुंहिंजो दिलबर नबी घर मोटी आयो पाण करीम बिस्तरे ते लेटी पिया अम्मा आयशा सिद्दीका फरमाए थी मां चयुमि साईं खां पुछां पर साईं थकल टुटल आया आहिनि ॾींहं जो बि आराम न कयो अथनि सुम्हनि मर निंड कनि त सुबुह जो हुज़ूर खां पुछा कंदमि इहा औरत कहिड़ी हुई एतिरे ते महबूबन फरमायो आयशा मां चयुमि जी मुंहिंजा सोना हबीब जी मुंहिंजा दिलबर नबी पाण फरमाए त इहा औरत कुरानी सुञाते केर हुई जैसे मां कोन सुञाती अलाए केर हुई पाण फरमाए त आयशा इहा औरत मुंहिंजी खदीजतुल कुबरा जेका घरवारी हुई उन जी सहेली हुई अमड़ आयशा चयो साईं असां तव्हांखे जवानी में मिलियूं आहियूं उहा कुराड़प में 40 सालनि जी उमिरि मिली अञा नथी विसरे साईं फरमाया आयशा तव्हां सुखनि जे ज़माने में आहियो दुखनि जे दौर में आई काफर पत्थर हंदा हा लिंगन मो खून निकरंदो खदीजतुल कुबरा पंहिंजो मथे जो रो लाहे करे मुंहिंजो खून भी साफ़ कंदी ही मरम पट्टी भी कंदी ही मां मोहम्मद खे दिलदारियूं ॾींदी ही अञा भी मां मोहम्मद करीम को विसरे ई नथी
या नबी साईं जी घरवारी भी दुनिया में वही त साईं के ॾाढो सदमो थी पियो ऐं वरी ताइफ जे शहर में जॾहिं दीन जी तबलीग नीयत सां महबूब पहुता ताइफ जे शरीरन बदमाशन लुचन लोफरन नबी साईं जी ॻाल्हि ई न ॿुधी पत्थरन जा मींहं वसाए करे हुजूर खे ज़ख्मी करे छॾियऊं जिस्म मुबारक मां खून मुबारक वहे थो जिब्रील अमीन नबी साईं जी खिदमत में अची पहुतो अर्ज़ करे तो सोना इन्हनि ज़ालिमन दरिंदाना हरकत करे तो मोहम्मद करीम खे ईज़ायो आहे मुंहिंजा सोना हबीब मुझा दिलबर नबी मुझा पाक मोहम्मद अरबी हथड़ा मुबारक तवा खणो आमीन मां तो क्या रब को मोकल तो वठी अचा ए ताइब जो शहर विच जबलन में आहे डवारे जबल के हेडे छके हे डवारे के हेडे छके छड़ो हिय पान में मिलाइंदो मान अटो थी विंदा कीमो थी विंदा नालो निशान मिटजी वेंदन पान फरमे त जिब्रील तू मुखे नथो सुञाणे यार मां नू नजीउल्लाह ना आया मां दाऊद नबी आया मां त मोहम्मद रसूलुल्लाह आया मां त पिटण ना आया मां त खैर जो दुआ खणी आयो अथड़ा मुबारक मथे थी अल्लाहुम्मा हदी कौम व इन्नहुम ला यालमून ए मुझा अल्लाह ए मुझा करीम रब ए मुझा बाजारा अल्लाह मां मोहम्मद करीम जा हिन केड़ा भी हिन मुझा ओ मुझा रब जे हे मुखे नथा सुञाणन त सुञाण वारी अखियूं देन जो मां मोहम्मद के सुञाणे मां ते कलमो पढ़ी जन्नत में मां संग हलन तो त हुजूर दुनिया में या तमन्ना खणी आयो हो धरती ते हिकड़ो भी काफर न रहे सब कलमो पढ़ी मां सा गड जन्नत हलन केड़ा केड़ा चौथा नबी साईं सा गड जन्नत हलऊं अब गालायो त सही छड़ो जीवन कोलाची वारा या सजा घोटकी पूरे सिंध जा मानू पूरी दुनिया जा मानू हो जाऊं महबूब मोहम्मद अरबी सा हो जाऊं खुदा जो कसम मजा ही मजा हुंदा ए क़यामत जो दिहाड़ो थींदव 1.25 लाख नबी जन्नत दे वींदा पर 1.25 लाख नबियन सा पंजो उम्मतू भी गड होंदियो कैसा 5 कैसा 10 कैसा 15 20 कैसा 70 71 पर को एड़ो नबी भी होंदो कैसा एक भी कलमे पढ़ण वारो न होंदो असा जो सोहणो नबी लखन में करोड़न में अरबन में खरबन में होंदो जाडे तकींदो पंजी उम्मत नजर ईंदस तो हुजूर उम्मत के दिसी केडो न खुश थींदो हलंदो वो मां छो न चवा बाग जन्नत में मोहम्मद सुभान अल्लाह ढरी आया बाग जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे फूल रहमत के गिरेंगे हम उठाते जाएंगे जो इंशाअल्लाह उहो डी रब अखिन सा दिखारी साईं जो दुखन में हा ए दोस्त जा दुख सच्चो दोस्त बर्दाश्त न कंदो आ वो पंजे दोस्त के दुखन में दिसंदो वठी विंदो घोटकी बाजार घुमायास अन्या रू न वेंदरे से वठी वणास लाहौर घुमायास बिया मुल्क घुमायास पाकिस्तान जो शहर शहर घुमायास मन को दुख हल्को थे अल्लाह जदे महबूब के दुखन में दिठो फरमाए जिब्रील जी रब्बे जलील चओ न सुभान अल्लाह वन जल्दी कर जमीन जे तख्ते ते लही वन अज मुझे सोहणे मोहम्मद अरबी के वठिया जमीनन जा सैर कराईंदे आसमानन जा सैर कराईंदे जन्नत जहन्नम जा सैर कराईंदे बैतुल मुक़द्दस में 1.25 लाख नबियन सा मिलाए मुझे महबूब मोहम्मद अरबी के मथे वठिया ये मुझो सोहणो मां सा मिले मुझे पैगंबर जा दुख ही हल्का थी वञन पाक नबी इमामुल अंबिया बीबी उम्मा हानी के घर में आराम में हा जिब्रील अमीन मथो अची करे बीठो अर्ज करे तो अल्लाह तुझो नबी आराम में निंड में की उठारिया उमन मानू के उठारींदो आ त नालो वठंदो आ ओ फलाना उत सही नालो वठी चवासी या मोहम्मद जागंदो पर मैं खबरदार जिब्रील नालो न वठ जाइस मां अल्लाह ही पंजे नबी जो नालो वठी कदे भी न सडियो आ पूरे कुरान जो मुतालो कर अल्हम्दुलिल्लाह मती वनास तई 3 सिबारन में पढ़ी रस अल्लाह बे नबियन के सडियो आ नाला वरताते पर पंजे महबूब मोहम्मद के सडियो तई लकबन सा तो सडे चो न सुभान अल्लाह काते सडे तो या आदम काते सडी दे फरमाया ज़करिया काते सडी दे फरमाया इब्राहिम पर जडे मिठड़े नबी जो नंबर तो अचे त लकबन सा तो सडे सडी दे काते फरमाया अय्युहल मुदस्सिर काते सडी दे फरमाया अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीलन निस्फहु अव इनकुस मिनहु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल कुरआन तरतीला कदी के कैफियत में ठंडी हिय चई छडे यासीन ए सोहणे नबी जो शान जिब्रील चो से की उठारिया मथों भी करे खंग खुड़को क्या जागंदो फरमे खंग जाए भी
अदब जो मकाम आ चो न सुभान अल्लाह। असां जो अकीदो ईमान आ जिते नबी मौजूद आ ते गाल्हाइण जी भी मोकल गाल्हायो त यार। हिकड़न असां जे यारन जो अकीदो आ त नबी असां जी मजलिस में आयो आ, पो उन खां पुछा कर खाते असां जे में गुस्ताखी छो थो लिखे करे पाण तो चवे तो नबी आयो आ पर कुर्सी ते वेही वायद पो छो थो करे जड़ी नबी आयो आ तो कुर्सी ते ओडे बैतुल मुकद्दस में 1.25 लाख नबी बीठा हा त पाक मोहम्मद करीम के इंतजार में संजन फरमाए मा त क्यों मुसल्लो खाली आ, मुसल्ले ते केर बीहंदो, सब खां वडो आदम नबी इब्राहिम खलील बीहंदो। एतरे ते जिब्रील अमीन मुखे बाह खां पकड़े तो सोना तवा जे हुंदे बियो नबी न बीहंदो, आदम सफीउल्लाह न बीहंदो, नूह नजीउल्लाह न बीहंदो, इब्राहिम खलील न बीहंदो। अज सोना मोहम्मद करीम तवा मुसल्ले ते बीहंदो। मुजा सोना अज खां पो तवा के इमामुल अंबिया जो लक़ब मिलंदो, 1.25 लाख नबियन की सरदारी मिलंदव। नबियन में जुर्रत काने, 15वीं सदी जे मुल्ले में एडी ताकत आ, सदाए भी तो आशिक रसूल चवे तो नबी हित आयो आ, मुसल्ले ते पाण तो चढ़ी बीहे या त अकीदो मटाए ईमान पंहिंजो बचाए। खुदा जो कसम असां जो अकीदो ईमान आ, असां जो नबी हित कोला जंजे गोठ में कोने, असां जो मोहम्मद गुंबदे खजरा में आराम में आज को नबी जो रोज़ो थी जन्नत जे बागन खां मथे शान वारो थई। नबी रोज़े अतर में आराम पर जो उते वने तो न सुकून ही सुकून, मज़ो ही मज़ो, लुत्फ ही लुत्फ। अल्लाह सबनी के सोहणे नबी जो शहर मदीनो ॾेखारे। आमीन तो चओ। जिब्रील अमीन जो मौला को कीअं जागायांस जो जिब्रील जी मुंजा साईं जे मुझे सोहणे नबी जे पेरन जी भरसा गोडा भनी अदब साईं वे जे शागिर्द पंजे उस्ताद जगियो विहंदो आ, मुरीद जे मुर्शिद जगियो अदब सा विहंदो आ, पंजा नरम काफूरी चप खोले मुझे साईं जे पेरन जे तिरन ते चप रखी मुझे साईं जे पेरन के चुमियूं दे ता दुनिया जे जाहिलन के पतो पवे त नूरन जो सरदार जिब्रील भी मिठे मोहम्मद अरबी जे कदमन में आ। जिब्रील अमीन नबी संजे पेरन के चुमे तो चुमंदे चुमंदे संजन के जाग थी वे। संजन फरमाया जिब्रील छा था करे? जिब्रील जो सोना सुमो खुदा जो कसम जिंदगी में मैं कोई एडो सुकून न आयो आ जो तो मोहम्मद के कदमन जे चुमन में मुखे सुकून मिलियो आ। इते के आशिक मंजर बयान क्यों जणो जिब्रील अमीन हिया पियो चवे चुम चुम के तलियां साईं नु जगाया। सुभान अल्लाह ढरिया सज मुझे सामो आ ता के कड़ी तकलीफ आ ता जो ते हेडी पुठी आ सज चम चम के तलियां ता के मुते एतमाद ना है तो साईं खा पुछो चम चम के तलियां साईं नु जगाया जिब्रील रब दा पैगाम लाया। जिब्रील रब दा पैगाम लाया हिन पेरा तल्ले अफलाक सारे हिन पेरा तल्ले अफलाक सारे अरशाद नूरी अर्जा गुजारे। चुम चुम के तलियां साईं नु जगाया जिब्रील रब दा पैगाम लाया। साईं जन वेही रहा फरमाए जिब्रील कियां आयो अर्ज करे तो सोना अज सुमण की रात ना है, अज रब सा मुलाकात कराने की रात आ। सजो सफर जो नक्शो नबी साईं जे अगियो रखई से हितों को हिते 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 हलणो आ। पाण करीमन फरमाए जिब्रील हे त महीनन जो सफर आ, मुखे अग में इतला करे हां मां तैयारी त कया हा तवा भी घोटकी वारा सफर की तैयारी कंदा हो यार काडे तो वनी ते सुबाणे कराची विंदम सोच रखने रेल ते वणा के न कोच ते टिकट वठा आसानी सा सफर थे पोड़ो होंदो कमजोर चो न बाबा कोच ते न रेल ते नबी से फरमाए त महीनन जो सफर आग में इतला करे हां मां इंतजाम कया हा कपड़ा भी असा खणदा हूं कुछ न कुछ शय खणा ता हा। जिब्रील जो सोहना सफर बिल्कुल वडो आ पर पूरी दुनिया इते निंद्र में सुती पई होंदी सजो सफर करे वापस तवा थी बिस्तरे ते निंद्र भी कंदो। अल्लाह संजरे पंहिंजे महबूब मोहम्मद करीम के घुरायो पूरी दुनिया के निजाम के जाम करे छॾई जेका शइ हले पई उते बीजी वई चंड पंहिंजी जगह ते सितारा पंहिंजी जगह ते सिज पंहिंजी जगह ते सब तवा बीरो पंहिंजी जगह ते 1.25 लाख नबियन जो ताज मिठो मोहम्मद अरबी अरशन के दौरे ते आ। नबी से फरमाया जिब्रील केड़ी सवारी आंदी थी कि सवारी जन्नत मो आंदी आ जंजो नालो बोरा।
स्पीड भी स्पीड ही आलमन खां पुछो केड़ी रफ्तार ही तेज रफ्तार ही दुनिया जी काई सवारी मसा न पुजी बिजली वारी रफ्तार फर्ज कर बटन हित तवा जे जीवन कोलाची में होजे बल्फ लगल तवा जो इस्लामाबाद में होजे बटन जो आन कजे त घणन कलाकन खां पो बल्फ पर बटन हेठ करण सां सेकंड में बल्फ पाक नबी इमामुल लंबिया जड़े साल मेराज ते चन पिया जन्नत जो सवारियों सब खुशियों पियो करन काचे पे साईं मुते सवार थींदो काचे पे मुते सवार थींदो बोराक सब का नंढड़ो भी हो कमजोर भी हो रोवण वेठो चे मौला यो मौके मुखे न मिलंदो पर जे तो रब जी जात जी मेहरबानी थी वने तो खो केर पुछंदो ओ अल्लाह कमजोरन ते करम कर ए खुदा जो कसम कमजोरन ते रब जो करम छो नबी संग नंढड़ा हा दाई हलीमा जी डुबरी डाची ते चढ़ी आया होई त बीमार डाची कमजोर डाची पर मिठे नाले वारे महबूब मोहम्मद अरबी जी कदमन जी बरकत जे करे पूरी दुनिया जी स्वारन जी सरदारी रबो न दाई हलीमा जी डाची के दिनी तो असा भी पिछाड़ी वारी उम्मत खुरड़ो उम्मत कमजोर उम्मत पिछाड़ी में खुदा जो कसम असा जी उम्रूं भी छोड़ियूं अगे नबियन जो उम्मतन जो हजार हजार साल उम्र 900 साल उम्र 800 साल उम्र असा जी उम्र 60 साल का पो बस गोडन में कम छडेयो दीद छडाए जी वई कन बुधण को जवाब देई विया कोड़ो थियो कमजोर थियो लठ के गोलींदो वते तो पर खुदा जो कसम मिठे नाले वारे महबूब मोहम्मद करीम जे सदके कमजोरन जे मथो रब जो करम छो जो महबूब रे नहीं त 1.25 लाख नबियन जी उम्मतन जी सरदारी रब वरी असा के दई महबूब जे करे असा जा वक्त ही रब भला करे छड्या असा जो नबी क़यामत में 1.25 लाख नबियन जो सरदार होंदो उन महबूब नबी जी उम्मत क़यामत में 1.25 लाख नबियन जी उम्मतन जी सरदार हो बहरहाल मदीने जे मीर जा दीवानो बोराक रोई चवे तो रब मुते करम कर बियो सवारियों इंदियों नबी से मुते सवार न थींदा जाहिरा तां भी असा बाहर निकरो सवारियों बिठल होजन बाबा जलसे वारन जीवन कोलाची वारन मोटरसाइकिल भी बिहारिया भरसा ट्रैक्टर भी बीठवा वेगन भी बीठिया कार भी बीठिया लैंड क्रूजर भी आ पर हवाई जहाज भी आ साईं केते चढ़ंदो या पैर जमीन ते लगन तो तो रोड भी रास्ते में ब्लॉक था तकलीफ थी नबी सही जाहिरा ताकत वारी सवारी ते चढ़ना बोराक जो मुजा रब बियूं अचनी न माई सामो आसे वो सामो जेड़ी सवारी दी बाबा ही आ मेहमान जला त पाणो उन ते चढ़ंदो संजन जने उन बोराक जे वेझो आया बियूं त ले शाहू पर जने बोराक जे वेझो आया बोराक जा पैर जमीन ते न पिया झलजन खुशी मो ट्रप पियो दे जिब्रील अमीन बोराक जी मुहार के पकड़े सट दई तो सो बोराक मस्ती न कर वडाई न कर तकब्बुर न कर अज तो ते उहा मुकर्रब हस्ती सवार थियण वारी आहे जंजला नबी भी सिकंदा वे आहे नबियन भी चो त अल्लाह असा के नबी न करे हां इन सोने जो उम्मती करे हां शुक्र कर जो बिना घुर जे महबूब नबी ते कलमो नसीब न त असा जा पिलकार असा जा ऐब असा जा कुधा कम सा मिंट भी रहण जे काबिल न होयासे उन महबूब मिठे नाले वारे साईं जे सदके रब करम कई वेठो तो मन शर्म जिन लज जिन सुधरी पवंत माफी दई जन्नत दिया नबी से फरमाइन था मां बोराक ते चढ़ियो मन्या वेठो भी मस खबर ही न पई हे दुनिया जी सवारियों हलन तो लोडा लमा अचन पर जहाज में चोंदा लोडा न इंदा पर उन में भी लमा इंदा कदी हिय कदी समझो था न उते भी पट्टा बदराइंदा हन साईं ने फरमाया कोई लोडो न हो ई स्पीड में एक तरह हले पई खबर ही न पई वेठो भी मस जिब्रील तो सोना इते लहो बरकातू पढ़ो सुभान अल्लाह न था गर्मी माखे वरतो आता हां मुख वधी चट लगा पे पाक नबी इमामुल अंबिया जा परवानो 1.25 लाख नबियन जे सरदार नबी जा उम्मतियो संजन बरकातू पड़ी पूछा को जिब्रील केड़ी जाया पर मैं मुझा सोना मुझा दिलबर नबी मुझा पाक मोहम्मद अरबी ने शहर जो नालो यसरब सोना ए तकलीफन जो शहर दुखन जो शहर मुझा महबूब नबी बीमारन जो शहर पर कुछ दिन खां पो अल्लाह ताला तवा के इज्जत सा नवाजींदो वो तुझा अजीज करीब मित्र माइट पंजा तो मोहम्मद जी इज्जत सही न सगंदा वो तो मोहम्मद अरबी के मको छड़नो पोंदो शहर छड़नो पोंदो अपाना घर छड़नो पोंदो काबे के छड़नो पोंदो हिजरत करे तो मोहम्मद के शहर में छड़नो
पवंदो तो मुहम्मद जी कदमन जी बरकत जे करे अल्लाह पाक ने शहर के नाले के मटे करे यसरब मां मदीनो शरीफ रखी छड़ी। अल्लाह ताला जो करम छो जो सोहणे जो उम्मती को चई जो रब जी मेहरबानी पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमे पढ़ण वारो एड़ो महबूब नबी मिलियो जे पाक मुहम्मद करीम के रब तो चवे सोना तो कोई शहर छड़ना पवंदो दुखन मां मानो पंजो गोठ छडींदो ए इज्जत पंजन को बर्दाश्त न थींदी आ पंजन को सगा भायर न उहे भी प्या सड़ंदे जे इज्जत मिलंदे नी तो दा हिन जी सजी मिलकत अब्बे जी हिन थोड़े अब्बे कुछ न होजे पंजी मेहनत कई होजे वो भी प्या पचंदई ओ साड़ी ना मत साड़ में सड़ी पंजी आखिरत भी बर्बाद करे दुनिया में भी जलील थी वनी मां दुआ करन आयो हां अल्लाह साड़ हसद का बचाए इहा दुआ घुर रब हिन के ॾिनो थी मुखे भी दींदे तो केर महबूब जने आया मेराज का पो पंजाई सड़ी व्या मिट सड़ी व्या वो मुझे नबी के तकलीफ न किस्म किस्म जा ईजा न पत्थर हयो हुजूर जे रस्ते ते ओ जो चलायो दुख नबी सही के मिला रब तो फरमाए सोहना हाने हिजरत कर मक्के के छडो ओडे वने यसरब दे वन पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मक्के के छड़े करे रवाना थिया हा यसरब दे वणन पिया पर रस्तो यो गारे सौर वारो वर्ती वणन पिया हाने त रोड रस्ता ठई विया हिन उन जमाने में रस्ता ना हा जबल पहाड़न जो इलाको हो कयन जो वणन पिया त अबू बकर सिद्दीक भी गड हो मोजो सोहणो मुहम्मद अरबी नबियन जे सरदार नबी इमामुल अंबिया सा अबू बकर सिद्दीक गड सोहणो मुहम्मद अरबी गड सलाम आन अबू बकर सिद्दीक के ये नबूवत जो बार कुल्लन ते खणी मिठे मुहम्मद करीम के गारे सौर ते खणी आयो मां भी वयम होते दोस्तन के से मथे गारे सौर ते अबू बकर साईं नबी साईं के कुल्लन ते खणी आयो उम्मत असा भी चढ़ूं मुखे चे जरूरी ना है बस जियारत क्यों ही आई ता भी वयो मुखे चे कुछ गाल है पमाते कुछ गाल है पर ही लफ्जों ते माचे में ए गारे सौर सुभान अल्लाह न था करे मानी भी खादी तो को भी तहां जी सुभान अल्लाह न थी निकरे खबर न थी पे अले बियर चाहे जो इंतजाम करानो चाहे तो ए गारे सौर इस एहसान को न भूल बैठे हैं तेरी गोद में सिद्दीक और रसूल गार तो सा केर मुकाबलो करे जो तुझी झोली में मदीने जो मीर भी बैठो आ तो सोहणो अबू बकर सिद्दीक भी बैठो अबू बकर जो मदीने के मीर जो यार भी हो तो पैगंबर करीम जो सहरो भी हो मदीने जे मीर मिठे मुहम्मद करीम जा दीवानो बहरहाल पाक नबी इमामुल अंबिया ता फरमान वरी सवारी हली खबर करी पे जिब्रील तो सुनाए ते लहो पान फरमाए ता माओ ते लही पूछा कि जिब्रील केड़ी जाय जैसे बरकातू पढ़ो इन जाय जो नालो बैतुल्लाह माए ते ईसा नबी जायो हो पान फरमाए ता वरी चढ़म खबर ही कान पे जिब्रील तो सुनाए ते लहो मुजा सुना इते भी बरकातू पढ़ो पान फरमाए ता बरकातू पढ़म जिब्रील को पूछम जिब्रील केड़ी जाय आ जिब्रील ते मुजा सुना इन जाय जो नालो तूर सिनाए जिते मूसा कलीम रब के इलाज मिनथू कंदो रहो पर रब जो दीदार न करे सकियो अज तो मुहम्मद करीम के अल्लाह जी ज़ियारत नसीब हजरत मूसा इलाज रब्बे अरनी मौला पंजो दीदार रब तो चवेस न ॾिसी सघंदे लंतरानी न ॾिसी सघंदे ॾिसंदे मरी विंदे मरा त मरा पर दीदार कया आशिक हो ना मूसा कलीम मिनथू तो करे ही पर बिना घुर जे पंजे हबीब मुहम्मद के मथे तो घुराए तरीके चवण वाले जो कुर्बे मूसा और है कुर्बे मुहम्मद और है तूर सीना और है अरशे मुअल्ला और है ये तो इस गुल की क्या मुशाबहत इस रुखे रंग लाल से इसकी बहार और है उसकी बहार और है ये तो खुद जाना और है बुलाना और है अचण में दावत में फर्क जे इए असा चो आ साईं मोहम्मद यूसुफ भी मां बई चो हा इते पलाल जो दाणो भी नजर न अचे ये न सही न लाउड नजर अचे न मुजीब लाउड वारो नजर अचे न स्टेज ते वेहण वारा बेचारा ही जेके वेठा हिन बेचारा फेसबुक जी दुनिया में हलण वारा यूट्यूब जे चैनल ते आलमन के हलाइण वारा इहे भी कोन मिलन हा
मालूम तो जलसो रखियल हो, आलिम भी आया, शामियाना भी आया, लाउड भी आया, साईं मौलाना मोहम्मद यूसुफ बिरोई भी तवाजे पाड़े मो निकरी आयो। मालूम छो ते इंतजाम हो, मुसलमानों मूसा कलीम मिनथू तो करे, बिना घुर जे महबूब के मथे घुराए तो, पर वडो प्रोटोकॉल आ, मलाइक इस्तकबाल में जन्नत जूं हूरूं खुशियन में तराना थू चवन, मलाइक इंतजार में, पर ओडे 1.25 लाख नबियन जो सरदार नबी जे इस्तकबाल में 1,24,000 नबी बीठा हिन। केर तो अचे कि 1.25 लाख नबियन जो ताज तो अचे, जंहिंजे करे रब कायनात पैदा। असांजो नबी सब को शान में मथे, पो मां छो न चवां कायनात तो कया कठे, तभी मुंहिंजो मोहम्मद मथे मथे। सुभान अल्लाह। मज़े जी कान था, या तो टैक्स बेक्स मथे ते जिले वारा नहीं आ जो है सुभान अल्लाह करनी कोन था। खुदा जा बाना सुभान अल्लाह जो सवाब भी तो वडो आ। तो कायनात कया कठे, तभी मुंहिंजो मोहम्मद मथे मथे। चए तो कायनात कया कठे, तभी मुंहिंजो मोहम्मद मथे मथे। हिरस जी पवन हूरा परियूं छड़ो नेण खणी तके, तभी मुंहिंजो मोहम्मद मथे मथे। जे तो सारी दुनिया जे यूसुफ थी पवे, तभी मुंहिंजो मोहम्मद मथे मथे। रब भी चवे तो वरफना लक ज़िक्रक, अल्लाह फरमाए तो मुंहिंजा हबीब तुंहिंजे ज़िक्र के एडो मथे को तुम, एडो मथे को तुम। जिते मां अल्लाह जो नालो हूंदो, हुते तो मोहम्मद मुस्तफा जो नालो भी हूंदो। सोना आज़ान में मुंहिंजो नालो तो तुंहिंजो भी हूंदो, तकबीर में मुंहिंजो नालो तो तुंहिंजो भी हूंदो, निमाज़ में मुंहिंजो नालो तो तुंहिंजो भी हूंदो। अतहियात में निमाज़ी निमाज़ में वेहे, जे मिठे मोहम्मद जो दुरूद न पढ़े निमाज़ मुकम्मिल न थींदसि। तॾहिं के चवण वारे तो तकबीर में कलमे में सुभान अल्लाह कर त मां कुर्सी जिंदु छॾियां। माशाअल्लाह। तकबीर में कलमे में अज़ानों में साईं के मां चम तू जल्दी पुजे, साईं जो तू जल्दी साईं हेडो तो मां वरी होडो। बस अल्लाह जी मेहरबानी थी, वॾियुनि जी ज़ियारत भी थी। तकबीर में कलमे में अज़ानों में नमाजों में है नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। तो फरमा गए थे आदम नबी के मुझे खुल्द बरी में लिखा हुआ तू बाप मिला नाम मोहम्मद। तो और इस नाम की लज्जत दिल उशाक से पूछो, जा आ गई तन में जब लिया नाम मोहम्मद। अल्लाह ताला के हुजूर जो रोजो दिखारे, आमीन। अल्लाह सोने नबी जो शहरो दिखारे। माओते जिद्दे में साईं मौलाना हबीबुल्लाह शाह साहब एडे तवज्जो को ते दोस्तन दावत कई, एकड़ो मानू दिखारियो जिनके 30 साल थी, करोड़पतिया अरब खरबपतिया वॾी मिल्कत कमाई थई, पर बदनसीब 30 सालन में काबे जो मुंह न ॾिठो थई, रोज़े जो मुंह न ॾिठो थई। हो नसीबन वारा गरीब मिस्कीन मक्को मदीनो ॾिसी आया, बदनसीब उते भी खाली रहिजी विया। पैगंबर जो रोज़ो दिखारे वा आमीन त चओ, अञा आमीन ॾाढा नथा चओ। शाह साहब छा चवंदो त थका वेठा आहिनि, थका न आहिनि, हे आलमन जा दीवाना आहिनि। सोहणे नबी जे रोज़े ते जॾहिं पहुतम खुदा जी ज़ात जाने थी, पैगंबर जे रोज़े ते पहुतम जीवन को लाची वारो। काफ़ी दोस्तन मुखे उते फोनूं कयूं, मुखे चयो साईं रोज़े रसूल ते जॾहिं वञो असांजे साईं खे असांजा सलाम चइजो, असांजो अक़ीदो ईमान आ, असांजो सोहणो मोहम्मद असांजो सलाम ॿुधंदो भी आ, जवाब ॾींदो भी आ, छो त रोज़े में महबूब हयात आहे। मां उते जॾहिं पहुतम ॼण ईअं पे सम्झां जन्नत में पहुची, छो त आहे ई जन्नत जो टुकड़ो। मूंखे पंहिंजे घर जे भातियुनि जा नाला विसरी विया, दोस्तन जा नाला विसरी विया। पोइ एतिरो दिमाग में आयो, मां नबी साईं जे रोज़े ॾे तके चम, ओ सोना मोहम्मद करीम, मां सिंध जे माण्हुनि जा तोॾे सलाम खणी आयो। सच्ची ॿुधायो तव्हांजा भी सलाम पहुता हले न? सिंध में आयो, पंजाब में वेठा हो, ॻाल्हायो। सिंध में आयो त तव्हांजा सलाम भी पहुता।
तो मां छो न चवां मक्के में या मदीने में, मक्के में या मदीने में रहाइण तोखे सवलो आ, मदीने मुल्क दे मौला घुराइण तोखे सवलो। करोड़पतिन ते नथी जे राजी थे त गरीबन खे घुराए, नाराज थे त करोड़पति हिते घोटकी में रुलंदा पिनंदा नजर ईंदा, दौलत मिल्कियत विञाईंदे नजर ईंदा, पर मक्को मदीनो न ॾिसंदा। मां घणो वक्त वठण मुनासिब न तो समझा, बस इया दुआ कयां थो त अल्लाह ताला सभनी खे साईं अब्दुल समद जी क़यादत साईं हिकड़ो जहाज माशाअल्लाह भरजी वेंदो। हबीबुल्लाह शाह साहब सच्ची ॿुधाए 500 थींदा आहे ॿारनि खे छॾियो ता वॾनि जी ॻाल्हि है न साईं। हे जेके अंदर वेठा आहिनि इहे वेंदा ॿाहिरियां उहे ई रहिजी वेंदा छो त घिरनि ई नथा। 500 माण्हुनि जो भी जहाज हुआ। मां दुआ कयां थो त सभई हिकड़े जहाज में चढ़ो। असांजो भाउ नूर मोहम्मद भी साईं हाजी रहमतुल्लाह भी हुजे, साईं मोहम्मद यूसुफ अब्दुल समद, सॼी संगत जेके भी वेठा हो सब खे रब मदीने वठी वई। आमीन त चओ न। बस इन लफ्ज़न ते मां खत्म कंदम। मुझे सफर जो साथी मदीने में भी मुसा गड हो आहे मुझो पुत्र, पर खुदा हिन ते राजी थियो, मुते भी कुर्ब कई, हिन ते भी कुर्ब कई, मक्को मदीनो ॾिस। सो हिकड़ो गजल महबूबन जे शान में सोहणे नबी जे मुल्क जे लाइ हिकड़ो तां खे ॿ टे मिसरा ॿुधाईंदो, पर ई वेठा न जो जिवें चिड़िया घर च प्लास्टिक जे माण्हू हूंदे। हिन साल ई मदीने वेंदे। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।